अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। आया संझा सैयद हल्लास हेडलाइंस तरफ। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो पघारनि में वाध लाइ एहतजाज। मुज़ाहिरीन जो पुलिस ते पथराव, इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस वज़ीर आज़म सेक्रेटरीट ॾांहुं ईंदड़ रस्ते खे सील करे छॾियो। मुलाज़िमनि जो PTV चौक ते धरणो, पुलिस पारां गोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु। पुलिस एहतजाज कंदड़ केतिरनि ई मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। सिंध में असांजी हुकूमत न आहे, उते बि मैरिट ते पैसा विरहाया आहिनि। के बि नथो चई सघे त रक़म जी गैर मुंसिफ़ाणी विर्छ थी आहे। पुठिते पयल कमज़ोर तबिके जी मदद करणु हुकूमत जो फ़र्ज़ आहे। नंढे कारोबार में हक़दारनि जी मदद कई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो रावलपिंडी में तक़रीर ते ख़िताब। रिश्वत वठंदड़ पकड़िजी पिया। मीडिया के दरख्वास्त आहे त थोरी तहक़ीक़ करे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। चवे थो 2018 में वोटनि सां केरु सेनेटर बणियो? छा उन्हनि सेनेटर्स खे ऐवान में रहण जो हक़ आहे? इलेक्शन कमीशन भी पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करे। नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त अवाम ॾिठो त कहिड़ी तरह करप्शन जो आदमी रिकॉर्ड क़ाइमु थियो। उन्हनि पैसनि सां माण्हुनि जो ज़मीर ख़रीदो वियो। मदीने जी रियासत हुजे हा त इमरान ख़ान जेल में हुजे हा। हिकु ॾींहुं पहिरियां वीडियो वायरल थी। ॿियनि खे चोर कोठींदड़ इमरान ख़ान पाण चोरनि जो सरदार आहे। सिंध हाई कोर्ट में कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल नौजवान जे केस जी ॿुधणी। सिविल जज मलीर खां केस में थियल कार्रवाई जी रिपोर्ट तलब। अदालत पारां ट्रायल कोर्ट खे केसनि ऐं जांच बाबति रिपोर्ट पेश करण जो हुकुम। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो रिमार्क्स ॾींदे चयो त तव्हांजे मुड़ुस खे कंहिं क़त्ल कयो आहे? औरत उमे हबीबा मौक़िफ़ इख़्तियार कयो त मुंहिंजे मुड़ुस खे पीउ ऐं भाउ क़त्ल कयो आहे। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 62 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फ़ौतुनि जो अंग वधी 2128 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1072 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,57,591 थी वियो। 5,14,951 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कराची बल्दिया टाउन में फैक्ट्री खे लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो। इमारत में 3 ॼणनि जा लाश कढिया विया। फायर ब्रिगेड अमले मूजिब बाहि इमारत जे 3 माड़ ते लॻी। सॼी इमारत में धुओं भरिजी वियो। बाहि विसाइण खां पोइ फाथल माण्हुनि जी ॻोल्हा वारो कमु मुकमिल कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो मुतासिर इमारत जो दौरो। सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त मामले जी जांच कराई वेंदी। वाक़ई में फैक्ट्री मालिकनि या फायर ब्रिगेड जी ग़फ़लत साबित थी त कार्रवाई कई वेंदी। डोकरी में 6 ॾींहं अॻु मासूम नीगरी सां मुबैना तौर जिंसी ॾाढाई जे केस में घुरिबल मुख्य जवाबदार रहीम शाह उर्फ़ सोनो शाह खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। जिंसी ॾाढाई जो निशानो बणायल नीगरी जी मेडिकल रिपोर्ट अञा ताईं पधरी न थी सघी। कोट लालू वेझो मेरान हाईवे ते कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी। 2 ॼणा फौत। लकी गुलाम शाह वेझो दोदो स्टॉप वटि वैन जे टक्कर में नौजवान फौत थी वियो। हैदराबाद जे भिटाई नगर वारे इलाइक़े में सुज़ुकी जो मोटरसाइकिल खे टक्कर। 1 ॼणो फौत। घोटकी वेझो ॻोठ जिंदो घोटो में जवाबदार इरफान मलिक ऐं गुलाम कादिर मलिक मुबैना कान्हे इल्ज़ाम हेठि अकबर मीरानी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। गढ़ी हसन भरसा मुड़ुस सां ज़ाल क़त्ल। जवाबदार मुकीम सरकी पंहिंजी घरवारी फौजिया खे मुबैना तौर ज़हर ॾेई मारे छॾियो। ऐं थर में ॿारनि जी फौतगियुनि जो सिलसिलो रुकिजी न सघियो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे वधीक 3 ॿार फौत। हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंग 16 थी वियो।